अस्सलाम वालेकुम दोस्तों। तो कीअं आहियो तव्हां सभु। जेका मस्जिद तव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो, इन मस्जिद जो नालो आहे पाणी वारी मस्जिद या अच्छी मस्जिद। इन मस्जिद जी तारीख़ कुझु 1 सदी पुराणी आहे। असां कुझु नंढनि नंढनि वाक़िअनि जे बारे में, हिन मस्जिद जे ठहण जे बारे में ऐं इन जे मशहूरी जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। त इन मस्जिद जी जेका अदावत आहे सा त 90s में ई थी हुई। हिन मस्जिद जी जेको अॾाइण जो मेन पर्पस हुयो, यानी कि हिन खे ठाहिण जी जेका वजह हुई उहा हुई तहजुद गुज़ारी, इबादत, इहो सभु कुझु। ऐं उहे केरु कंदा? सैयद ताज महमद शाह अमरोटी साहब। सैयद ताज महमद शाह अमरोटी साहब जॾहिं माइग्रेशन कई दीवानी मां अठरा, उन खां बाद उहो अमरोट शरीफ़ पहुता, हुते हिकु मदरसो क़ाइमु कयो। उन मदरसे जे वेझो ई, बिल्कुलु वेझो, मंधू जी वांड जे भरिसां हिकु ॻोठ में उन्हनि हिकु मस्जिद ठाही, जेका इहा ई पाणी वारी मस्जिद आहे। मसइलो बिल्कुलु सैयद ताज महमद शाह अमरोटी साहब केरु आहिनि? उहे अज़ीम शख़्स आहिनि जिन क़ुर मजीद खे सिंधीअ में तर्जुमो कयो ऐं उनजी लफ़्ज़ जी तशरीह कई। त 1923 में जॾहिं अंग्रेज़ सरकार बैराज ठाहिया, बैराज ठाहिण खां बाद हुननि कैनाल सिस्टम शुरू कयो, त खीरसर कैनाल जी जेका आहे कमु शुरू थियो। खीरसर कैनाल ठाहिण जो मेन पर्पज़ इहो हुयो, मेन जेका शइ इहा हुई त जीअं बलूचिस्तान खे पाणी पहुचे। उन खां बाद थियो कुझु हीअं त जेको कमु हुयो खीरसर कैनाल जो, उन जे रस्ते में अचे पई हिकु नंढड़ी मस्जिद ऐं हिकु नंढड़ो ॻोठु जुने जा। ख़ैर नोटिस जारी थियो ॻोठ वारनि ते, ॻोठ वारा जुने जा ख़ाली थी चुको हुयो, पर मस्जिद जे ठाहिण वारी ॻाल्हि ते आमादा न थिया सैयद ताज महमद शाह अमरोटी साहब। पर अंग्रेज़नि पंहिंजो जबर ॾेखारींदे पंहिंजी सॼी मशीनरी हिते आंदी ऐं उनखे ठाहिण जी कोशिशि कई, पर काई बि जेका मशीन हुई उन हुते कमु ई न कयो। ऐं उन खां बाद अंग्रेज़ सरकार ऐं उन जे ऑफिसरनि खे तमामु घणो अचरज में पइजी विया त इहो कीअं थो थी सघे। इन खां बाद उन्हनि माफ़ी वरिती सैयद ताज महमद शाह अमरोटी साहब खां ऐं हिकु मजबूरी ॾेखारी त असां इन मस्जिद जो जेको पंहिंजी खीरसर कैनाल जो रस्तो मटाए नथा सघूं, पर असां तव्हांखे वाइदो था कयूं त इहा मस्जिद हिते ई मौजूदु हूंदी। त खीरसर कैनाल जो ऐं उन ते सैयद ताज महमद शाह अमरोटी साहब राज़ी थिया। खीरसर कैनाल जो कमु शुरू थियो। उन खां बाद मस्जिद जो कमु बि शुरू थियो। हीअ मस्जिद कुझु 70 पिलर्स ते मुश्तमिल आहे, जेके ऐं हीअ खीरसर कैनाल जे बिल्कुलु सेंटर यानी कि विच ते मौजूदु आहे। हिकु नंढड़ी पुल आहे जेका खुश्की खां तव्हांखे हिन मस्जिद ताईं पहुचाईंदी। ऐं हिन मस्जिद जी जेका टोटल आहे त 10 माण्हू हिकु पेशमाम समेत नमाज़ पढ़ी था सघनि। 2 दरियूं आहिनि जितां हवा ईंदी आहे, हिकु दर आहे। इहा मस्जिद मशहूरु हुजण जे करे अॼु बि हज़ारे माण्हू हिन खे ॾिसण ईंदा आहिनि। उन खां अलावा ईंदड़ वेंदड़ माण्हू हिते नमाज़ पढ़ंदा आहिनि। ऐं हीअ शइ खे असांखे ॿुधाए थी त सिंध ऐं सूफ़ीज़म अॼु न पर हज़ारे करोड़े साल अॻु खां वठी गॾु आहिनि। त अस्सलाम वालेकुम। अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे ऐं कुझु बि तव्हांखे इंफॉर्मेशनल लॻियो हुजे त वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजो चैनल। महिरबानी।